अस्सलाम वालेकुम या अली मदद सजी संगे सलाम। अबाए ॾिसो तव्हां विच रोड ते रोज़ मुर्गियुनि जा लाइन था। हिते हादसा काफ़ी थींदा। ॾिसो मोल पिया थियनि, मोल कुकड़ पिया थियनि। इहे मोल कुकड़ वरी खणी अलाए काॾे था कनि, ख़बर नथी पए माण्हुनि खे था खाइनि, काॾे था कनि। उनखां अलावा ही मेन रोड आहे शिकारपुर रोड, सब्ज़ मंडीअ खां हिननि खे ॿिए हंधि काफ़ी इलाइक़ा मैदान पिया आहिनि, उते नथा लाइन लोड। सुभाणे खां पोइ कुझु बि हादसो थी सघे थो। मेन रोड आहे, स्पीड में गाॾियूं थियूं अचनि। ऐं ॿियो अॼु जुमो आहे, जंहिंजे करे हिन रोड ते ट्रैफिक न आहे। सब्ज़ मंडी बंदि आहे, अनाज मंडी बंदि आहे, काफ़ी रश हूंदी आहे। हिनखे चई थकी पिया आहियूं, हीअ उन ते अमल नथा कनि जो हितां शिफ्ट कनि ॿिए हंधि किथे सामान लाइन। असां वसाउनि खे अपील था कयूं, इहे तव्हां गाॾियूं था कढायूं वञनि, महिरबानी। अस्सलाम वालेकुम या अली मदद सजी संगे सलाम। अबाए ॾिसो तव्हां विच रोड ते रोज़ मुर्गियुनि जा लाइन था। हिते हादसा काफ़ी थींदा। ॾिसो मोल पिया थियनि, मोल कुकड़ पिया थियनि। इहे मोल कुकड़ वरी खणी अलाए काॾे था कनि, ख़बर नथी पए माण्हुनि खे था खाइनि, काॾे था कनि। उनखां अलावा ही मेन रोड आहे शिकारपुर रोड, सब्ज़ मंडीअ खां हिननि खे ॿिए हंधि काफ़ी इलाइक़ा मैदान पिया आहिनि, उते नथा लाइन लोड। सुभाणे खां पोइ कुझु बि हादसो थी सघे थो। मेन रोड आहे, स्पीड में गाॾियूं थियूं अचनि। ऐं ॿियो अॼु जुमो आहे, जंहिंजे करे हिन रोड ते ट्रैफिक न आहे। सब्ज़ मंडी बंदि आहे, अनाज मंडी बंदि आहे, काफ़ी रश हूंदी आहे। हिनखे चई थकी पिया आहियूं, हीअ उन ते अमल नथा कनि जो हितां शिफ्ट कनि ॿिए हंधि किथे सामान लाइन। असां वसाउनि खे अपील था कयूं, इहे तव्हां गाॾियूं था कढायूं वञनि, महिरबानी।